हैदराबाद में कोटली साइट एरिया ओड कॉलोनी जी रहवासण मस्मात हनीफा ऐं ॿियनि औरतुनि बाअसर माण्हुनि खिलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त ओड कॉलोनी में संदन हिकु प्लाट आहे जंहिं ते ओड कॉलोनी जा बाअसर माण्हू कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जॾहिं त प्लाट जा असल कागज़ संदन वटि मौजूद आहिनि। ते हूंदे बि कब्ज़ा माफ़िया संदन प्लाट ते कब्ज़ो करे खेनि मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। खाली तमाशा बनाते हैं, ये हमारी जगह है और हमारी जगह वापस दिलवाई जाए, ये हमारी अपील है, हमारी अपील है। हमारी अपनी जगह के हर भर बिहारियों ने कब्जा कर रखा है, उसको आजाद किया जाए। असा जो प्लाट है असांजी कानूनी लाडमिट है, नक्शो पास है और कागजात रजिस्ट्री वालो प्लाट है ना जैज असा जो कब्जा करे असांजे माण्हू जख्मी करियो धकी करियो, 3 माण्हू असांजे धकी आए। असांजे बिहार में कदीमी असां वेठा आहियूं, असांजो प्लाट आहे, रजिस्टर प्लाट आहे, असांजो को कब्ज़ो ना है, को हुननि हू कब्ज़ो था कनि। हिननि एसएसपी जामशोरो समेत आला इख्तियारनि खे अपील कई त ॼाणायल मामले जो नोटिस वठी बाअसर माण्हुनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।